मोरो मां दादूपुल सिंधु दरिया में विहंजण दौरान ॿुॾी वियल ॿिन्ही नौजवाननि सैयद राजा शाह ऐं अज़हर मंगी जी ॻोल्हा पिणु ॿिनि ॾींहनि खां लगातार जारी आहे। हिन वक़्त ताईं नौजवाननि जा लाश बे हथ न अची सघिया आहिनि। उन हवाले सां तफ़सील ॾिसूं था मोरो मां सोच टीवी न्यूज़ जे रिपोर्टर परवेज़ चांडियो जी हिन रिपोर्ट में। जी बिल्कुल, पाण हिन वक़्तु मौजूद आहियूं मोरो दादू पुल ते। ॿ ॾींहं पहिरियां बरसात पवण सबबि मोरो शहर जे आसपास जे नौजवाननि पारां मोरो दादू पुल ते तफ़रीह लाइ आयल हुआ, जंहिंमें ॿ गभरू नौजवान अज़हर मंगी ऐं सैयद राजा शाह जेके पुरण शहर जा रवासी आहिनि, उहे दरिया सिंधु में विझण दौरान ॿुॾी फोती विया आहिनि, जिन खे 2 ॾींहं गुज़रण बावजूद बि हिन वक़्त ताईं उन्हनि जा लाश न मिली सघिया आहिनि। असां उन्हनि जे वारसनि सां ॻाल्हि ॿोल कईसीं त वारसनि जो चवणु हुयो त हितां जी चूंडियल नुमाइंदनि पारां MP MN पारां को बि लड़ी हिन वक़्त ताईं न आयो आहे। उन्हनि मुतालबो कयो आहे इंतिज़ामिया खां त असांखे 8 खां 10 लांचूं ऐं 20 खां 25 नेवीअ जा जवान ॾिना वञनि, त जीअं असांजा गभरू जेके नौजवान सिंधु दरिया में ॿुॾी विया आहिनि उन्हनि जे लाशनि जी ॻोल्हा थी सघे